अपडेट कयो आहे इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कई। अली अमीन गंडापुर की ॻाल्हियुनि खे अहमियत न ॾियणु घुरिजे, इहो चवणु आहे अमीर मकाम जो। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर की ॻाल्हियुनि खे संजीदा न वठणु घुरिजे। केपी हुकूमत दफ़ेड़ पखेड़ण खां सवाइ ॿियो कुझु न पई करे। मुतालिबनि जी मजदा लाइ एहतजाज कंदड़ उस्तादनि ते तशद्दुद कयो वियो। असां केपी जे उस्तादनि सां गॾु आहियूं। ख़बर असां शेयर कंदासीं। ख़बर पख्तूनख्वा जा उस्ताद पंहिंजनि हक़नि लाइ ॿाहिरि निकिरनि, इहो चवणु आहे अमीर मकाम जो। एहतजाज करण ते केपी हुकूमत उस्तादनि खे धमकियूं ॾींदी आहे। अपडेट कंदासीं इस्लामाबाद खां वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम ऐं ॿियनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। ख़बर शेयर कई पिया इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कई। अली अमीन गंडापुर की ॻाल्हियुनि खे अहमियत न ॾियणु घुरिजे। अमीर मकाम चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर की ॻाल्हियुनि खे संजीदा न वठणु घुरिजे। केपी हुकूमत दफ़ेड़ पखेड़ण खां सवाइ ॿियो कुझु न पई करे। मुतालिबनि जी मजदा लाइ एहतजाज कंदड़ उस्तादनि ते तशद्दुद कयो वियो।